हिन महिल सत्संग थोड़ो जणियन जो हे जणिया कोई जेकी पुरानी पद्धति से सिर्फ उनमें अंधविश्वास अंधविश्वास न करे ये कुदाली और यो खणी करे खेती कजा और हे कजा या जणियो पाए करे और सिर्फ घना मानू तो कन में पाए जाए जेॾी महिल पेशाब ते वञी या ये कुछ भी न अज 22वीं सदी में असां पेर था रखूं एक जणियो सिर्फ निमित्त हिकिड़ो ॿार अध उम्र में तो नंढा ॿार आहिनि पर अध उम्र में ये जणियो जी कोई पाए भी तो जणे जो कोई विज्ञान होजे बाकी ये बिना कहीं विज्ञान के जणियो पाइण कुछ भी न थींदो आहे कोई भी खर्च भी मानू करे और कुछ ये सिर्फ नाले जो जणियो जणियो कुछ जीवन में थोड़ो रूपांतरण अचे उन जे लाइ कुछ अड़ियों हाँ इन बारन के असां जणियो पाईंदासीं पर जेको भी सत्संग थींदो वो सभिनि जे लाइ जणे जे निमित्त जैमें जीवन में रूपांतरण अचे असां गृहस्थी आहियूं गृहस्थ धर्म में घर छा थींदो आहे ऐं घर में कीअं माण्हू हले और अंदर में छा हुअणु खपे जंहिंजे ॼाण सां जीवन ही आध्यात्मिक थी वञे तो कुछ ही जणे जूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां ध्यान सां थोड़ो ईअं ॿुधिजो 5 हिकिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे अंदर में धारण सां जेको असां हे वर्तमान जो जीवन जियूं था उनमें बदलाहट अचे ये बार अध उम्र में जणियो पाए करे जेको असां अहंकार और प्रतियोगिता महत्वाकांक्षा लोभ मोह यो असांजे अंदर में जेको आहे उहे ही या कूड़ या घृणा या वैर या झगड़ो या ठगी ये सब दुख भगवान कंहिंखे भी ये न ॾींदो आहे सोचे तो माण्हू दुख यो संजोग आहे न दुख कोई भी आहे वो दुख ॾे थो दुख मिले थो मता ये समझे त असांखे दुख संजोग सां मिलियो आहे ईअं थींदो आहे न थींदो आहे भगवान कंहिंखे दुख ॾींदो त पापी आहे पोइ भगवान कोई भगवान दुख न ॾींदो आहे दुख माण्हू पाण ख़रीद कंदो आहे ख़रीद छा पाण अहिड़ा कम कंदो आहे जंहिंसां दुखी थींदो आहे दुख दे दुख होत है सुख दे सुख होए तू मन वाणी कर्म सां छा थो करे हिकु मन अंदर में असांजे ॿियो वात सां वाणी आहे ऐं हथनि पेरनि सां कर्म आहे त असां इन सां छा था कयूं सभिनी खां वधि में वधि पाप थी ॿिए जी दिलि खे दुखाइणु फरीदे अॼु खां 70 में हिकिड़ो सलोक पूरे हिंदुस्तान में हिकु सलोक पूरे हिंदुस्तान में मशहूर थियो फरीद न जो बुल्ले शाह जो बेशक मस्जिद मंदिर ढा दे हाणे ईअं न अचेव सम्झ में मां थोड़ो सुर सां गायां सभिनी खे अची वेंदो बेशक मस्जिद मंदिर ढा दे बुल्ले शाह है कहता बेशक मस्जिद मंदिर तोड़ो बुल्ले शाह है कहता पर प्यार भरा दिल किसी का न तोड़ो जिस दिल में है दिल बर रहता जिस पलड़े में तुले मोहब्बत उस पलड़े में
चांदी नहीं तोलना, मैं न बोलना बाबा मैं न बोल। यो मां सम्झा तो जेके भी ते वेठा आयो 40-50 साल वारा 60 साल वारा सभिनी खे इहा ख़बर हूंदी इहो गीत पूरे हिंदुस्तान छा एशिया में इहो गीत फैलियो हुयो। बेशक मस्जिद मंदिर ढा दे यानी तोड़ दे, उहे पत्थरनि जा ठहियल आहिनि, ये माण्हुनि जा ठहियल आहिनि। इंसान परमात्मा जो ठहियल आहे, जंहिं इंसान में भगवान वेठो। तव्हां भगवान मंदिर ऐं मस्जिदनि में ॾिसंदा या कंहिं टिकाणनि में मंदिरनि में, इन्हनि में तव्हां भगवान सोचींदा हिते वेठो आहे। असली भगवान वेठो थी माण्हुनि में। माण्हूअ जी दिलि तोड़ींदे दुख मिलंदी, मन सां वाणीअ सां कर्म सां। मन सां छा सोचे थो ॿिए जे प्रति, प्राय माण्हू मन सां ग़लति सोचे थो ऐं करे कुझु थो पियो अंदरि ग़लति। पर इहो सोचंदे आहियां तुंहिंजो अभिप्राय छा आहे, जेको तुंहिंजे अंदरि थी इहो ई फल ॾींदी। जेको तुंहिंजे अंदरि आहे, घर में वहिंवार कयूं असां, माण्हू कोई महिमान अचे थो पियो, माण्हू ॻाल्हाएसि थो पियो, अहो भाग्य हमारे दर्शन हुए तुम्हारे अंदर में चए थो ये राक्षस काॾां अची वियो, तो सोचे थो पियो मूंखे कुझु न थींदो। तुंहिंजे अंदर में जेको थी उन सां ई थींदी। दुख अंदर में जेको तुंहिंजे आहे उन सां थींदो थी। त ही कुझु ॻाल्हियूं इन जणनि जे मौक़े ते ही प्राचीन अष्टावकर गीता जंहिंखे चइजे, राजा जनक ऐं अष्टावकर सभिनी खां पुराणे में पुराणी गीता राजा अष्टावकर ऐं जनक जी थी, पोइ थी कृष्ण ऐं अर्जुन जी। पर उन में राजा जनक खे अष्टावकर घर गृहस्थ में हिकु ई संत अहिड़ो थी गुज़रियो आहे जंहिंजो नालो राजा जनक, जेको विधेय मुक़त जीवन मुक़त ऐं गृहस्थ में रही करे, गृहस्थ धर्म में रही करे जंहिं मुक्ति खे पातो। कीअं पातई? अष्टावकर सिर्फ़ु 5 ॻाल्हियूं घर गृहस्थ में रहण में 5 ॻाल्हियूं सिर्फ़ु हुनखे ॿुधाई, चई हिन में तुंहिंजो आचरण हूंदी त तुंहिंजो बेड़ो पार थी वेंदे। उहे 5 ॻाल्हियूं इन ॼणनि जे में सभिनि जे लाइ आहिनि। हे ॿार त नंढड़ा आहिनि, इन्हनि खे त कोई चवनि, मां चवंदो आहियां अधु उमिरि में अगरि इहो जणियो पाए, बाक़ी हो त अंधविश्वास, टोकरी खणी करे पिनो हीअं या अहिड़ी काई ॻाल्हि कान। हिते सौ सुधो इहो जणियो पवंदो। इहे ॻाल्हियूं इन्हनि ॿारनि खे त न सम्झ, पर ॿार जा माउ पीउ वेठा आहिनि, या असांजे लाइ बि 5 ॻाल्हियूं स ते, जंहिंखे चइजे सत्य, सच, संतोष, सरल, क्षमा ऐं समर्पण। सत्य यानी सच, कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाइजे। हिकु कूड़ ॻाल्हाइण सां 100 कूड़ पोइतों ॻाल्हाइणा पवंदे। सच त बीठो नच, सच में कसवटी हूंदी आहे। सत्य थोड़ो कौड़ो लॻंदो आहे, पर जेको पहिरियों कौड़ो लॻई उहो बाद में मिठो, ऐं जेको पहिरियों मिठो लॻई बाद में ज़हर हूंदे। त सत्य कौड़ो आहे। सत्य चवण बि माण्हूअ खे चओ सच त माण्हूअ खे ॼणो ख़राबु लॻंदो आहे। कूड़ ॻाल्हाए माण्हू ख़ुशि थो थी वञे, न, सत्य ॻाल्हाइजे। सत्य कहिड़ो? विवेक सां। सत्य कहिड़ो? विवेक सां। सत्य सिद्धांतवादी न। हिकिड़ो सिद्धांतवादी थींदो आहे, घणा माण्हू ॿुधी करे चवंदा आहिनि हाणे असां सच ॻाल्हाईंदासीं, पोइ किथे कंहिंजो सिर वञे सच ॻाल्हाईंदो। ईअं सच न, सच विवेक सां। सिद्धांतवादी हुनखे चइबो आहे, 2 भाउर पाण में विड़ी पिया, त हिकिड़े भाउ खे पीतल हुयो, ऐं लठ खणी करे पंहिंजे भाउ खे डुकाई। हू भाउ वञी पोइ डुकंदो, हिकिड़ो भाई वेठो कुर्सीअ ते अचे हुनखे चयईंसि, भाई मुंहिंजो भाउ
मुझे पोतों पियो आहे उनखे कुझु न चइजांइ मां लिकाएं थो ओतिरो चई करे वञी लिकियो वो भाव आयो उनजो पुछियईं मुंहिंजो भाव किथे आहे हिते आयो लंघियो तूं तो ॾिठे चई हा चई किथे आहे चई होॾे वेठो थी मां कूड़ो न ॻाल्हाईंदो आहियां ऐं हुन नशे में लठ हणी करे पंहिंजे भाउ जो मग़ज़ु खोले छॾियईं ऐं हुन सच ॻाल्हायो अहिड़ो सच न सच विवेक सां किथे ॻाल्हाइणु खपे किथे न विवेक सां सिद्धांतवादी न भई शास्त्र पढ़ी करे सच ॻाल्हाइजे ऐं कंहिंजो सिर वञे न ईअं न विवेक सां सच ऐं संतोष संतोष जंहिंखे आहे सुखी संतोष माण्हू वेंदा आहिनि मंदरनि में प्रार्थना कंदा आहिनि अरदास कंदा आहिनि घुरंदा आहिनि कॾहिं बि न घुरिजे घुरण सां कुझु थींदी त कान कुझु ॾे त कान तूं भॻवान खां घुरे थो ऐं माण्हू सभु अरदासुनि में प्रार्थनाउनि में घुरंदा आहिनि मां हिते जेके बि तव्हां वेठा आहियो मां नथो सम्झां त कंहिंखे घर न हुजे रोटी न हुजे सभिनी खे आहे हूंदे सूंदे ऐं तंहिंखां पोइ बि माण्हू घुरे थो तोखे सभु कुझु आहे माण्हू अहिड़ा आहिनि जेके घर कान्हे रोटी कान्हे दुकान कान्हे वेचारा फुटपाथ ते सुम्हंदा आहिनि बरसाति पए स्टेशननि ते सुम्हंदा आहिनि असांखे हूंदे सूंदे वरी घुरूं था कंहिं संत चयो आहे जिसके पास है उसे और दिया जाएगा यानी संतोष जेको मूंखे आहे मां ख़ुशि आहियां जेको ख़ुशि आहे खूब मिलंदुसि संत जी वाणी आहे केरु जीसस जेको ईसाइन जो पैगंबर जिसके पास है उसे और दिया जाएगा जेको ख़ुशि आहे और आहिनि बि सभु ख़ुशि आहिनि कहिड़ो हिते आहे जंहिंखे घरो रोटी न हुजे सभिनी खे आहे तंहिंखां पोइ बि तूं घुरे थो चए थो मूंखे अञा हीअ खपे मकान थी चए थो अञा वॾो खपे फटफटीअ थी चए थो मूंखे कार खपे रहियो कयो फटफटी बि हली वेंदे सच थो ॿुधाए घुर न तूं राज़ी रहो उनजे कए ते राज़ी रहो संतोष रख संतोष में शरीर धन ऐं परिवार ये जेको असांखे शरीर जहिड़ो बि असांखे प्रारब्ध अनुसार शरीर मिलियो आहे उन ते राज़ी अगरि तूं उन ते राज़ी आहीं ॾिसजांइ सभु बढ़िया बढ़िया थींदो वेंदे ऐं राज़ी न आहीं चई तो हे मुंहिंजो कीलो शरीर कंहिंजो नाटो आहे कंहिंजो डिघो आहे कंहिंजो कारो आहे कंहिंजो भूरो आहे तुंहिंजे दुख करण सां तुंहिंजी चिंता करण सां तुंहिंजी शिकायत करण सां तुंहिंजो छा शरीर मटिजी वेंदी छा मां ॼाण रहियो कोई पोते वेंदी जेको बि मूंखे प्रारब्ध अनुसार मिलियो आहे मां ख़ुशि आहियां मां सम्झां थो वधी वेंदी जेको ईअं सोचे थो मां राज़ी आहियां जेको मूंखे मिलियो आहे शरीर धन ऐं परिवार ये टिनि ॻाल्हियुनि खे मिलाए करे परिवार टे ॻाल्हियूं मिलाए करे प्रारब्ध चइबो आहे सभिनि जी पंहिंजी पंहिंजी प्रारब्ध आहे सभिनि जो पंहिंजो पंहिंजो परिवार आहे चारि भाउर आहिनि टे भाउर आहिनि सभिनि जो पंहिंजी पंहिंजी प्रारब्ध आहे पंहिंजी पंहिंजो परिवार आहे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां धन आहे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां शरीर आहे इन में संतोष जेको राजी आहे जेको ख़ुशि आहे और मिलेगा ऐं तूं घुरे थो तव्हांखे ॾिसंदा प्रार्थनाउनि में सदाई कुझु न कुझु भॻवान हीअं कजांइ भॻवान हीअं कजांइ अरे भॻवान खे नौकर थो ठाहींदी आहे हीअं कजांइ ॾे कुझु कान्हे करे वठे थो न राजी रहंदे खूब मिलंदी छो जो तूं उनजे कए ते राजी आहीं गुरु नानक चयो आहे जप साहिब में जो तुध भावे साई भली कार तू सदा सलामत निरंकार संतोष थी जेको असांखे परिवार आहे जेतिरो धन आहे उन ते राज़ी असांखे जेतिरो बि आहे माण्हू ॿियनि खे ॾिसी करे ईर्ष्या कंदा आहिनि जलन पैदा थींदी अथसि
के ॿार आहिनि पंहिंजे दोस्त खे ॾिसी इहे छोकिरियूं पंहिंजी सहेलीअ खे ॾिसी करे भई हीअ हेॾा थी पाए ऐं मां खे कान्हे, पोइ पंहिंजे परिवार खे परेशान, माउ पीउ खे उन्हनि खे कमाई पूरी सारी, मां त 10,000 वारो वॻो पाईंदुमि। हाणे पीउ चएसि थो बेटे मां कमाया कुल 5-7 हज़ार रुपया, तोखे मां 10,000 वारो वॻो काॾों वठी ॾियां? कीअं बि कर, रोटी न खाईंदी, रोटी न खाईंदी। पीउ कर्ज़ु खणी करे वॻो वठी ॾिनई, अगरि पंहिंजी धीउ खे, पोइ त लोड़ींदो वठंदो, व्याज पियो भरींदो। अरे असांखे 200 रुपए जो आहे त असां 200 वारो वॻो वठी करे ख़ुशि, ऐं उहो माण्हू जेको पाईंदो अहिड़ो सादो, त उहो हिकड़ी ख़ुशीअ वारो ठहंदुसि पियो। हिते सेर जे मथां 1.25 सेर आहे, तूं ऊचो वॻो पाए त वञ, कोई 10,000 वारो 25,000 वारो वञ लाॾनि ते, का 50,000 वारो पाए ईंदे त उते तुंहिंजे साम्हूं फिकी ईंदी, वरी पैसा जलन थींदे। हाणे हिनखे वरी हेॾो अञा लख वारो कोई ईंदी, सेर जे मथां 1.25 सेर आहे, पर असांखे जेको परमात्मा ॾिनो आहे असां हुन में राज़ी रहूं। हिनखे चइजे संतोष, सत्य, संतोष। टियों सरल। माण्हू जटिल आहिनि, कॾहिं बि आनंद न ईंदी। जेको जटिल आहे उनखे अहंकार बि हूंदो, उनखे ईर्ष्या बि हूंदी, ऐं सरल माण्हू जाॾे वञे ताॾे ख़ुशि, आनंदित। जटिल, जटिल सम्झो था न, जेको ज़िदीरो, कोई माण्हू रुसंदो आहे, पोइ माण्हू चवंदा हिनखे केरु परचाईंदो हाणे, उहो जटिल। ऐं सरल, कुझु बि थी वियो चएसि हलिया हलियो। इन में साड़ पच थींदो आहे जेको माण्हू जटिल आहे। हिकिड़ी नंढड़ी से मां दृष्टांत ॾियां। हिकिड़ो भाई हुयो जंहिंजो नालो अजरुद्दीन हो। उहो काॾे ईअं वञे पियो, 3-4 हंधनि ते वञिणो हुअसि, ऐं अचानक उनजो दोस्त अची वियुसि। 20 सालनि खां पोइ दोस्त मिलियुसि। चई यार मां तुंहिंजो दोस्त आयो आहियां, काॾे थो वञी? चई यार मूंखे 3-4 हंधि उन्हनि मां चयो बि आहे, मां अचां थो पियो, मां वेंदुसि ज़रूरी। चई तूं वेंदे, मां तोसां मिलणु आयो आहियां 20 सालनि खां पोइ। हिते ॾिस जलन कीअं थी थिए पई। 20 सालनि खां पोइ तोॾे आयो आहियां ऐं तूं वञी तूं। चई मां बि तोसां गॾु हलंदुसि। चई हल भले। चई हलंदे त सही, पर मुंहिंजा कपिड़ा बि ख़राबु आहिनि। त हुन अजरुद्दीन चयईंसि मां ॾियां थो हिकिड़ो वॻो, पाए करे मूंसां गॾु हल। अजरुद्दीन खे को इनाम में कंहिं महाराजा ॾिनो हुयो, हीअ पगड़ी, जुती, अचकन, गजब जो वॻो। उहो खणी पंहिंजे दोस्त खे ॾिनईंसि त सही, पर हुनजे दोस्त जेॾी महिल पातो त हिनखे ॾिसी करे वॻो साड़ पियो थिएसि। अरे मां ई हिनखे ॾिनो आहे, मां अञा पातो ई न आहे, ऐं हिनखे मां ॾिनो आहे, हीअ त पहिरियां ठही पियो आहे, हीअ त सुंदर थो लॻे, मां हुनजे साम्हूं नौकर थो लॻां, काॾों ॾिनोमांसि, हाणे ॾेई करे पछताए पियो। पर चईंसि हल गॾु बि हलणो आहे हिन सां। 20 सालनि खां पोइ आयो आहे। जेॾी महिल विया ॿई ॼणा, जेॾी महिल पहिरीं हंध ते पहुता, हे भरिसां राजा पियो लॻे, हो हुनजे साम्हूं नौकर, हिकदमि मालाऊं खणी पातऊंसि हिनखे। चई हे अलाए छा अजरुद्दीन, बाहि लॻी वियसि, हिकदमि सड़ी करे चई अड़े हे जमाल आहे मुंहिंजो दोस्त, हे कपिड़ा मुंहिंजा आहिनि। वो दोस्त चएसि पियो यार हे छा की, कपिड़ा ॾिने मुंहिंजी बेइज़ती करे छॾी। चए पियो मूंखां ईअं थी कीअं वियो? बराबरि कपिड़ा त मां न आहियां, पर मां चयोसि हुनखे सम्मान मिले पियो, हे सड़े पियो। इहे थी जटिल माण्हू, ॾुखिया। पोइ त हिन अंदर में पछताओ के चई यार हाणे मां न चवंदुसि, तूं कंहिं ॻाल्हि जी चिंता न कर, तूं हल अॻिते हल, ॿियनि हंधि बि हलणो आहे, हाणे मां ईअं न चवंदुसि। चई ठीकु। वरी ॿिए हंधि बि विया, उते लथा मस, हो भरिसां राजा पियो लॻे, ही नौकर वांगुरु। उते बि हिकदमि मालाऊं हुनखे पिया पाइनि, हिनखे पाइनि कान पिया। हे बाहि थी वियो, सड़ी वियो, सड़ी करे चई अड़े मुंहिंजो भाउ, मुंहिंजो दोस्त आहे जमाल। वरी कपिड़ा यादि अचे, चई कपिड़ा ॾिसी त हिनखे सभु पाइनि सभु। चई कपिड़ा यादि अची वियुसि, मां अॻिले भेरे ईअं चयो। चई
कपड़ा इन जा ई दोस्त चएसि पियो यार करे छा तूं अॻोणे चई कपड़ा मुंहिंजा आहिनि वरी हाणे चई तूं कपड़ा हिन जा आहिनि अंदर में ईर्ष्या जलन इहे असांजी बि ॻाल्हियूं थी असां बि ईअं कंदा आहियूं अंदरि साड़ जंहिंखे साड़ आहे कॾहिं ख़ुशि न रही सघंदो वरी माफ़ी वरितईंसि चईं भाई हाणे मां माफ़ी थो वठां पियो हाणे तूं कंहिं ॻाल्हि जी चिंता न कर तूं सिर्फ़ु हल मां माफ़ी थो वठां चई यार हाणे तुंहिंजी मर्ज़ी बसि न त मां त वञा थो भेण सां तूं मुंहिंजी बेइज़ती करे छॾी आहे चई न हाणे न कंदुसि हाणे मां यादि रखंदुसि भेण सां इहे कपिड़ा मूंखे अहिड़ा था यादि अचे ॾिना बि मां आहिनि सड़ी थो वञा पियो अलाए छो अंदरि मां इहो थी अंदरि में इहे ई त ॻाल्हियूं आहिनि कूड़ा असंतोष आहे सरलता न आहे नेठि जेॾीमहिल 3 भेरे विया उते वरी त गजब थी वियो उते मर्द न विया 3 हंधि जिते विया उते हिकु सुंदर स्त्री हुई जंहिंजे मुड़ुस सां हे मिलणु वियो उन जो मुड़ुस चई वियो पंहिंजी ज़ाल खे हे मुंहिंजो दोस्त ईंदे अजरुद्दीन उनजी तूं चङी तरह सां ख़ातिरदारी कजांइ उहा सुंदर स्त्री हुन जा सुठा कपिड़ा ॾिसी करे उनखे हथ सां पकिड़े करे जे मुंहिंजो मुड़ुस त चई वियो आहे भई हिनजी शेवा कजांइ विहारे करे जंहिंमहिल जूतो लाहेसि पई उनखे बाहि लॻी वई चए पोइ भेण हे न अड़े मुंहिंजो दोस्त आहे जमाल बाक़ी कपिड़ा यादि अचेसि चई कंहिंजा बि हुजनि और कपिड़नि जी ॻाल्हि बाहि ईर्ष्या ये असांजी ॻाल्हियूं थी अंदरि में कुझु ॿाहिरां कुझु हे 5 ॻाल्हियूं अची वञनि असांजे अंदरि में मां कुझु बि न थींदो जहिड़ो अंदरि जो तहिड़ो ॿाहिरि जो ऐं प्रारब्ध बि इन सां ई ठहंदी आहे प्रारब्ध इन सां ई ठहंदी आहे पैसा शरीर परिवार इन सां ई जंहिंजी प्रारब्ध सुठी आहे कृष्ण भॻवान चयो आहे मनसा वाचा कर्मना मन वाणी कर्म सां तूं छा थो करे पियो मतां ईअं सम्झ भॻवानु कंहिंजो भाग्य ठाहींदो आहे भाग्य जो विधाता तूं ई आहे तूं छा थो करे पियो तूं माण्हुनि जी दुखाई दिलियूं अंदरि में कुझु ॿाहिरां कुझु त प्रारब्ध बि ओड़ी ई ठहंदा आहिनि सच हुजे अंदरि संतोष हुजे सरलता हुजे चौथों क्षमा क्षमा यानी गलती अगले खां बि थी वई आहे क्षमा करे छॾ कोई वैर या घृणा सॼो कमु थी इते ई जेको असां वहिंवार कयूं था घर में वहिंवार कयूं था घर जा भाती अगर अंदर में कचरो थी तू सोचे तो मां पाठ पूजाऊं क्या तो चाहे कुछ भी कर चाहे केॾो भी पाठ कर चाहे सुखमनियूं पढ़ चाहे गुरु ग्रंथ साहिब पढ़ कुछ न थींदी माण्हू पाठ पूजाऊं सोचींदा आहिनि भगवान ख़ुशि थी वेंदो अरे भगवान ख़ुशि उतो न थींदी भगवान ख़ुशि तुंहिंजे अंदर सां थींदी ऐं वेठो तुंहिंजे अंदरि थी तुझे अंदर वेठो थी मतां ईअं सोचे भगवान कंहिं मंदिर टिकाणे में वेठो आहे कोन वेठो थी संत घट घट में हर जू बसै संतन कहो पुकार घट घट यानी हर माण्हूअ में इन सां करें तो घृणा इन सां करें तो वैर और करें तो पाठ पूजा कुछ न थींदी न थींदो अथनि कुझु माॾे माण्हू ईंदा आहिनि चवंदा आहिनि बाबा असां एॾो कंदा आहियूं पर कुझु थिए ई नथो मां छा थींदी हिते अंदरि सफ़ा कर अंदरि जूं इहे ई 5 ॻाल्हियूं थी सच हुजे अंदरि में संतोष हुजे जेको बि परमात्मा करे थो मां ख़ुशि आहियां जेको ॾिनो अथई मां राज़ी आहियां मां कॾहिं दुखी न थींदो दुखी इन करे आहियां असंतोष थी अंदरि इन करे दुखिया तू संतोष करे उन जे भाणे ते राजी रहो पोइ ॾिस जिसके पास है उसे और दिया जाएगा सरल रहो जटिल न कोई रुसंदो आहे ॾिसंदा पीउ पुट सां न
भाउ भाउ सां न, ज़ाल मुड़ुस ॻाल्हाईंदा न आहिनि, ज़ाल मुड़ुस नथा ॻाल्हाइनि, उहो घरु आहे। मां सॼो वहिंवार इते ई थी, इते मां घर मंदिर हुजे, सभिनि जो घर मंदिर। मां हथ जोड़े निवेदन कयांव, ॿियो मंदिर मंदिर न आहे, सभु भॻवान जा मंदिर न आहिनि। तुंहिंजो घर मंदिर आहे, तुंहिंजो दुकान तुंहिंजो मंदिर आहे। ॿिया मंदिर जेके तव्हां ॿाहिरि ॾिसो था, भॻवान जा न आहिनि। भॻवान जा इन करे न आहिनि, भॻवान जो मंदिर त पूरी धरती, जंहिंमें सभु हिते मंदिर भॻवान जा आहिनि। हिंदुनि जो मंदिर आहे, मुस्लमाननि जो मंदिर आहे, ईसाइनि जो मंदिर आहे, यहूदियुनि जो मंदिर आहे, बौद्धनि जो मंदिर आहे, जैनियुनि जो मंदिर आहे, हिंदुनि जो मंदिर आहे। ये भॻवान जा थींदा? न थींदा। भॻवान जो मंदिर जंहिंमें सभु, जेको गुरु नानक ईअं चयो आहे, एक ओंकार, हिकु पूरी धरती भॻवान जो मंदिर। ऐं तव्हांजो घर इन करे मंदिर चवां थो, छो जो तव्हांजो घर जेतिरा भाती आहियो सभई चवंदव असांजो घर। मंदिर कोई न चई सघंदो हे असांजो। असांजो कीअं थींदो? मुस्लमान चवंदो छा मंदिर असांजो आहे? ईसाई चवंदो छा असांजी मस्जिद आहे? ईसाई चवंदो असांजो चर्च आहे, उहो चवंदो मुंहिंजी मस्जिद आहे, उहो चवंदो असांजो मंदिर आहे। ऐं भॻवान एॾा, भॻवान हिकु ई आहे, एक ओंकार, ऐं हिकु ई सभ में समायल आहे। इहे ॻाल्हियूं तॾहिं ईंदे जॾहिं हे पंज तुंहिंजे अंदर में धारण थियनि। मां तो सभिनी खे बार बार चवां, मां कंहिंखां पुछां त जीअं ॿुधाए सघे। हिकु सत्य, ॿियो संतोष, टियों सरल, चौथों क्षमा। क्षमा यानी कि कोई भी कंहिंसां ग़लती थी वञे उन सां वैर या घृणा न, कंहिंसां दुश्मनी न। दुश्मनी इन करे तो चवां जो परमात्मा ही सभिनी में आहे, तूं कंहिंसां दुश्मनी कंदी? माण्हू पूजा पाठ कंदा आहिनि, माण्हुनि सां घृणा वैर कंदा आहिनि। होॾो पूजा पाठ तो करे पियो, लोटो खणी करे अगरबत्ती तो ॿारे, माण्हू सां घृणा। ऐं मुंहं में हर घड़ी राम राम तो चए, हर घड़ी राम 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 राम। अहिड़ा माण्हू धार्मिक जेके बार बार राम राम चवंदा आहिनि, ॾिसंदा आहियूं खिचल कंदा आहिनि, ग़लति कंदा आहिनि। हिकिड़ो दुकानदार हुयो, उन जा कोड वड हुया, वॾो हथ में माला, कुतो बि अकेले ई, दड़का बि ॾे माण्हुनि खे, माला वठो राम राम जपे। वरी कोड वड कहिड़ा, जेॾी महिल कोई ग्राहक अहिड़ो तेड़ो आहे, पोइ चवंदुसि हरे राम, यानी हे कम जो न थी, हे कम जो न थी। पोइ नौकर खे सम्झाए छॾी, हरे राम यानी कम जो न थी। जेॾी महिल कोई सुठो ग्राहक अचे, पोइ वरी कोड वठ, हरी 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 जो मतिलबु छा आहे? कढेसि न मूं, इहो खोड़ मालदार थी, ईअं कोड वठ। ऐं भॻवान जो नालो तूं सोचंदो भॻवानु राज़ी थी वेंदो? कम ग़लति, बगल में छुरी मुंहं में राम न। ॾिसण वारो ॾिसे ई थो अंदर में। माण्हू जेके बार बार ई भॻवान जो नालो खणंदा आहिनि, अंदर में कुझु ॿाहिरों कुझु, सॼो खेल तुंहिंजे अंदर सां थी। तुंहिंजे अंदर में छा आहे, उन सां ई सभु थींदी। मां अंदर जो साफ़ थियण जूं इहे पंज ॻाल्हियूं, सत्य, संतोष, सरल, क्षमा, आख़िरी समर्पण। समर्पण हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंसां आख़िरी वारो अची वियो, उहो चारई पंहिंजो पाण ई। समर्पण यानी सभु कुझु परमात्मा करे थो, मां सिर्फ़ु निमत आहियां अंदर में। करण करावन हार स्वामी, खेले भिक्षे अंतरयामी। जेको पंहिंजे अंदर में चए मां कुझु न आहियां,
सब वो तो करे पियो। इतने जेस ताईं तुझे अंदर में मां मां थी या मां मारींदी। भले भले ॿाहिरों ॻाल्हाए मां जो घर आ, मां आहियां, मुंहिंजा ॿार आहिनि, भले ईअं ॻाल्हाए, पर अंदर में समर्पण हुजे। जेको बि थिए थो घाटो या वाधो, जेको बि थिए थो, हे हिकिड़ो नंढड़ो सो गीत जंहिंमें माण्हू जी समर्पणता आहे। घाटो या वाधो सब कुछ हरिया जो, घाटो या वाधो सब कुछ हरिया जो, तोखे ख्याल साजो सखणी भरिया जो, वणदी प्रभुअ खे बणदी उहाई, मुझे चवण सान मिटंदी भावी, दातर करे जेकी ॾिस तूं अखियुनि में सां, बण गंदो बंदा चो न चपने सां, परमानंद जे को शिक्षा ही संभारे, ॾींहुं ॾुखियो जग में कॾहिं की न घारे। हर रंग में राज़ी रहो, जेकी जानब तो जोड़े, चाहे तारे अमोड़े तो बंदा। हर रंग में राज़ी रहो। घर में अगर ईअं रहे, मां उन जो घर मंदिर आहे, पोइ कंहिं मंदिर ते वञण जी ज़रूरत ई कान्हे। उनजो घर मंदिर आहे जेको सभु ॻाल्हि में राज़ी आहे, जीअं करे तो अंदर में उहो तो करे। कोई ऐतराज़ न, कोई विरोध न, कोई शिकायत न। हिते ज़रे ज़रे ते माण्हू खे शिकायत, हीअं न थियां, हीअं न थियां, हीअं न थियां, अगरि हीअं न कयां कोई मरी वियो आहे, वीचारो नोह खे अचे वरितऊंसि, चऊंसि तूं सरकारी में छो वठी वई? हाणे उहो थी वियो, ओॾी महिल उहो गुज़ारे वियो। हाणे उन वीचारी नोह खे वेठा खोपाइण, साईं प्राइवेट में वठी ॾिस। हाणे उहो बची वेंदो छा? प्राइवेट में वठी ॾिस। साईं अहिड़ियूं घणियूं ई ॻाल्हियूं माण्हू वेठो थो ऐतराज़ ऐं विरोध, अहिड़ो माण्हू कॾहिं सुखी न रही सघंदो। मां वरी इहे 5 चई छॾियां। सत्य, संतोष, सरल, क्षमा ऐं समर्पण। कंहिंखे यादि थी विया 5? आ जाओ बसि, चए त बसि तारी वॼाए, पोइ जणिया पाईंदासीं उन छोकिरनि खे कुर्सी ते। सत्य, सत्य, संतोष, सरल, क्षमा, समर्पण। ताली वॼा भैया, ॿार तिखाइनि। ये 5 ॻाल्हियूं हे जणियनि जूं। मां चवां हे हो जणियो असां ईअं जेको पायूं था, उन में असांखे कुझु त ॿोध जी ॻाल्हि हुजे कि न। बसि ईअं टोकरी खणी करे पैसा वठी करे ॾेई चो मां इहे कम आहिनि न, बिल्कुलु। या कुदाली लकड़ीअ जूं हेतिरियूं न, वो कुदाली लॻे कंहिंखे न कुझु थिए, धरती में लॻंदी उहा मिड़ई सवण वेठा था कयूं। जेको सच हुजे उहो कर। हे अगरि 5 ॻाल्हियूं हिननि ॿारनि में बि अची वञनि हिन महिल ई, त उहो ॿार कॾहिं बि दुखी न थींदी। या छोकिरी अगरि 5 ॻाल्हियूं हथ वेंदी पंहिंजे साहुरे पणिजी करे, उते नालो कमाईंदी। अहिड़ी काई ॻाल्हि असांजे अंदर में हुजे जंहिंमें असांजे जीवन में रूपांतरण अचे, बदलाव अचे, स्वभाव में तब्दीली थिए। स्वभाव में 3 ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि: क्रोध, कूड़, अश्लीलता ॻाल्हाइण जी। ग़लति माण्हू ॻाल्हाए थो
क्रोध करे थो, कूड़ ॻाल्हाए थो। ये टे ॻाल्हियूं सत्संग ॿुधण सां पंहिंजो पाण छुटी वञनि, उहो थी सत्संग। ऐं जेको कसम खाई करे छॾे, हाणे मां कूड़ न ॻाल्हाईंदुमि, उहो बार बार ॻाल्हाईंदे। इहो मां जो ॾिठो आहे माण्हुनि खे, कसम खाई वेंदा आहिनि, मां हाणे न पीअंदुमि, वधीक पीअंदो आहे, मां गुटको हाणे न खाईंदुमि, मां हीअ कचम थो खावां। अरे कचम छा, कचम करण न थी वेंदी छा? वधीक गुटको खाईंदो आहे, दारू न पीअंदुमि, सिगरेट न पीअंदुमि, तीअं वधीक। अरे हीअ कसम खण त न थींदी। तुंहिंजे अंदर में पंहिंजो पाण काथे ॿुधे ऐं रूपांतरण अची वञे, बदलाहट अची वञे, जीवन सुधरी वेंदे। जीवन सत्संग की एक बात जीवन सुधार सकती है, क्रोध की एक बात जीवन बिगाड़ सकती है।